ठिकराट वेझो ॻोठ मियां कुंडो में मलिक बिरादरी जे माण्हुनि बाअसर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक एहतजाज कंदड़ सां ॻाल्हायूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। मसलो इहो आहे त मां जीअं घर में बीमार थियो, साल थी वियो आहे, 2-3 महीना थिया आहिनि मां बीमार में हेॾां आया जीअं त मां चयो हाणे स्कूटर हो हुन लहे वटि अची झलियाऊं त मां चयो हाणे चांहि पींदा, मां वियो माना सॾु बि कयूं त आया जीअं त मां खां पुछऊं त भाई मियां कुंड जो दंग किथे आहे। मां इहा ॻाल्हि कई, माना मां चयो साईं असांखे का बि ख़बर कान्हे दंग जी, ऐं अलाए ख़बर आहे त हिते चई तूं पोइ हिते छो वेठो आहे, पूयूं ॿूयूं ठाहियूं वेठो आहे, हीअं तुंहिंजियूं मायूं भाई हेॾे मुटनि थियूं अची। मां चयो मुंहिंजियूं त कोन मुटनि को तव्हांजी मुटनि जो मुक़ाम में त अलाए, मां त ईअं इंसाफ़ थो घुरणु चाहियां। पोइ हिते असांखे चाणे जेको सलीम हो घर बि मुंहिंजा ढाणे धकु हंयं, मूंखे ॿार खणी आहे पंहिंजा, ॿारनि खे बदनामी कयूं, गारियूं ॾिनऊं, जेको हुयो पोइ कंदरू महर आयो जेको मिसाल ॻाल्हि, पोइ जहिड़ो टरी वियो, पोइ उहे नामालूम, मां को बि ॿियो न सुञातो। बाक़ी मुतालबो आहे असांखां इंसाफ़ थिए, असां मिसकीन आहियूं ऐं असांखां मुतालबो थिए, असां ग़रीब ऐं मिसकीन आहियूं, पुलिस बि जा अमीर बि असांखां मुतालबो ॿुधनि, असां ग़रीब मिसकीन आहियूं। 20 साल आहे मुंहिंजो हिते घर ठहियलु आहे, को बि पाड़े वारो चए 20 साल न आहे या अॻे न आहे ठहियलु, केरु बि हिते न हुयो, मुंहिंजो घर आहे हिते। वरी थकाणी असां कम जी मज़ूरी करणु वियासीं, मोटियासीं त होॾां फ़ोन कयूं असांजे वटि अॻे थकाणी इहे ॿार गुलाम सेन महर, गुलाम सेन महर हो, बाक़ी ॿिया घणा ई हुया, ऐं सलीम महर हुयो अकल ॻोठ जो, बाक़ी ॿिया सुञाता कोन, असां अॻे निकिरी वियासीं, असां पोइ पुॻासीं ना इंसाफ़ी, असांखे इंसाफ़ थिए, असांखे इंसाफ़ थिए, असांजो घर ठाहे थो, खटां भञी आहिनि, हर शइ असांजी ॾिसो था पाण साम्हूं सां आया, हर शइ न्याय इंसाफ़ी असांखां ना को आहे, असांखे वेहणु नथा ॾियनि, अॼु खां पोइ असांखे जप ॾींदा, असांखे 50-60 साल थी विया हिते, अॼु का त असां कोन, हर शइ असांजी पंहिंजो घर आहे, ॾिसो तव्हां नाजाइज़ी सां थी आई नाजाइज़ी थी आहे, तव्हां इंसाफ़ कयो। गुलाम सेन महर, सलीम महर, असां मामे खे धक हणी आहिनि, उन खां सवाइ असांजे ॿारनि खे गारियूं ॾेई आहिनि, उन खां सवाइ असां हिते 15-20 साल थिया नथा वेठा आहियूं, असांखे हर भरू असांजो घर ड्राया आहिनि, उताक ड्राया आहिनि, इहे ॻाल्हियूं साईं असांखे अञा धमकियूं ॾींदा, तव्हांजो माल खाईंदा त असां विढ़ंदासीं, इहे कमु कंदासीं, ईअं कंदासीं, असांखे इंसाफ़ खपे साईं, त इहो आहे असांखे इंसाफ़ खपे साईं। कोन आया आहिनि जेको हमिलो कयो अथऊं, न मालूम माण्हू हथियार बंद आहे, उहो माण्हू वॾा आहे, माना माण्हू हिते घणा हुया, असांजो हिकिड़ो चाचो उहो उनखे धक बि हणी आहिनि, लांडी बि करे आहिनि, असांजा ॿार उन्हनि खे धक हणी आहिनि, माना बेरुमती करे आहिनि, असां न हुयासीं, पोइ आया आहिनि जेके इहे करे आहिनि, वॾा धमकियूं ॾेई आहिनि, ॿार असांजी ॻाल्हियूं कंदा था, या असां ॿार कंदासीं, हीअं कंदासीं, विढ़ंदासीं, मतिलबु इहे ॻाल्हियूं, असां ग़रीब इंसाफ़ खपे असांखे। एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि चयो आहे त मार बिरादरी जे बाअसर माण्हुनि असांजे घरनि ते हमिलो करे घर ड्राए पट करे विया आहिनि। हिननि SSP सखर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त बाअसर माण्हुनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन करम अली मातम सां गॾु मीर हसन मगी, कोशिश डिजिटल न्यूज़, ठिकराठो।